उगण वासीन विफाकी बजट के रद्द कंदे केस अवाम दुश्मन बजट करार ॾेई छॾियो आहे। शहरी पारां विफाकी बजट में ग़रीब मुस्किन अवाम के को बि रिलीफ न ॾियण समेत बजट में तालीम ऐं सिहत लाइ रखियल रक़म के अणपूरो करार ॾिनो आहे। वगण वासीन विफाकी बजट के चूंडियल नुमाइंदनि लाइ फ़ाइदेमंद करार ॾींदे विफाकी बजट ॿीहर आणण जो मुतालबो कंदे THN वेब TV सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 2024-27 जी जेका बजट गवर्नमेंट पेश कई आहे इन इहा बजट के असां यकतरफ़ा मुस्तरद कयूं था पिया। जेके भी अशिया खुर्दनोश जी शयूं आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं कनि पियूं ऐं ख़ासि करे पेट्रोल में काई भी कमी न कई वई आहे ऐं ग़रीब अवाम खे काई सब्सिडी न ॾिनी वई आहे। जॾहिं पेट्रोल ऐं डीज़ल महांगो थींदो आहे त उन जा असरात असांजे पूरी शयुनि ते पवंदा आहिनि, छो जो किरायो वग़ैरह महांगो थी वेंदो आहे त उन लिहाज़ सां अघ बि वधी वेंदा आहिनि। ऐं ॿिए नंबर ते जेका बजट पेश कई वई आहे उन में जेकी शाही ख़र्च ऐं पंहिंजे मफ़ादात जी जेका बजट रखी वई आहे, जेकॾहिं इहा ग़रीब अवाम ते ख़र्च कई वञे त मां सम्झां थो त काफ़ी तबिको जेको आहे खुशहाली जी ज़िंदगी गुज़ारींदो। अफ़सोस सां चवणो थो पए त दिफ़ा जे लाइ 3000 अरब रुपया रखिया विया आहिनि, पर जेकॾहिं सिहत जे बजट खे तव्हां ॾिसंदव त उहा तक़रीबन 55 अरब खां मथे न जुड़ंदी, त इहा बि हिकु नाइंसाफ़ी आहे। ऐं तालीम ते खे जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त तालीम जी बि सिर्फ़ु 26 अरब रुपया के तव्हां रखिया विया आहिनि। इन लिहाज़ सां हीअ बजट जेका आहे अवाम दुश्मन बजट आहे ऐं असां इन खे मुस्तरद था कयूं। इन वक़्तु जेका हीअ बजट पेश थी आहे 26 ऐं 27 जी, इन बजट में त हारी मज़दूर सां गॾोगॾु नंढड़े खातेदारनि जी बि हिननि बर्बादी करे छॾी आहे। उहा तबाही उन्हनि जी कीअं थींदी त ॿिज भाण एॾा महांगा आहिनि जेके उन्हनि जो कर्ज़ इन सॼी आमदनी मां जेका फसल जी पैदावार थिए थी उन मां उनजो कर्ज़ नथो लहे। न हारी जो गुज़ारो थी सघे थो न ज़मींदार जो। हिन बजट में न को हारीअ खे रिलीफ मिलियो आहे न खातेदार खे रिलीफ मिलियो आहे। ये मुसलसल खातेदार के भी डटा पिया ॾियनि हारी कार्ड जे सूरत में कुछ ॾींदासीं, हिनमहिल ताईं उहा हारी कार्ड खीसे में पिया आहिनि, पैसा आया न आहिनि। हींअर वरी मथां खां दाऊं था कनि त असांजी ज़रात जी पैदावार घटिजी वई आहे। हथ वठी तव्हां ज़रात असांजी खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। हेॾी बजट तव्हां आणियो था, ज़रात जे लाइ तव्हां छा रखियो आहे? हारी खे तव्हां कहिड़ो रिलीफ ॾिनो आहे या छा ॾींदव? तव्हां कहिड़ी उमेद था रखो? ये ज़ालिमो कंहिं न कंहिं तरफ़ ते तवजो कयो। ये मज़दूर खे बचायो, हारी खे बचायो। जे मुल्क खे मज़बूत करणो अथव त पोइ ॿ सूरतूं आहिनि। हारी ऐं मज़दूर खे जेसिताईं तव्हां मज़बूत नथा कयो, उनखे रिलीफ नथा ॾियो त मुल्क पंहिंजे पेरनि ते नथो बीहे। अदा असां जेका वफ़ाक़ी हुकूमत बजट पेश कई आहे या सरासर सिंधी माण्हू इनखे मुकमल रद्द था कनि, छो जो हिन में ग़रीब माण्हू लाइ को बि रिलीफ न आहे। ग़रीब माण्हू जीअं जंजाल आहे, पंहिंजे बचे ॿिनि वेलनि जी मानी खाइण लाइ ग़रीब थो रहे थो परेशान आहे। वेतर हिन बजट में महांगाई करे ग़रीब माण्हू जो जीअं जंजाल कयो वियो आहे। मुकमल माण्हू हिन वफ़ाक़ी बजट खे रद्द था कनि ऐं रद्द थियणु खपे। जीअं त हीअ जेका नई आयल बजट आहे त इन नई बजट आयल मां असांजो अवाम सां जेको ज़ुल्म कयो वियो आहे उन मां असां टके जा मुतमिन न आहियूं। तव्हां पाण ॾिठो हूंदो त ही रोज़ ब रोज़ महांगाई करे ऐं अवाम जे मथां रोज़ महांगाईअ जो बम केराए ॿियनि ते तनक़ीदूं कंदा रहिया त इमरान ख़ान हीअं फलाणो हीअं मटीरो हीअं। बाबा तव्हां छा ॾिनो आहे? तव्हां 500 रुपए ते पेट्रोल पहुचायो आहे ऐं हाणे वरी शहबाज शरीफ़ हिकिड़ी अवाम ते टोक थो करे त जेको 8,500 महीनो थो खणे त उहो ख़ुशि आहे। 8,500 रुपया त हिकिड़े ॾींहं जो वीचारे जो अॼु महांगाई जे दौर में हिकिड़े ॾींहं जो ख़र्चु आहे। ऐं ही ॾेढर वेठो चवे थो त बाबा जेको 8,500 महीनो खणे थो त उहो ख़ुशहाल आहे। असां नवाज़ लीग हुकूमत जेको ही ज़ुल्म कयो आहे, ही जेके ॿाहिरनि मुल्कनि में कर्ज़ खणी पंहिंजा धंधा कारोबार कनि था, पंहिंजी औलाद खे पढ़ाइनि था, पंहिंजी औलाद को ते कारोबार था कराइनि, उनजो अज़ालो सिर्फ़ु असां आवाम था कयूं। उहा असांजी टैक्स रोज़ ब रोज़ टैक्स वधंदी थी वञे, उहो असांजे मथां भार थो पवे। असां आवाम
अॻ में बि हिन नवाज़ लीग हुकूमत में राज़ी न आहियूं ऐं हींअर बि जेको हिन ज़ुल्म कयो आहे न, हिन ज़ुल्म खे असां बर्दाश्त नथा करे सघूं। असां ईअं था चऊं त इंटेलिजेंस खां ऐं ॿाहिरियों जेके वेठल क़ौमी इदारा आहिनि उन्हनि खे चऊं था त बराए महिरबानी नवाज़ लीग हुकूमत खे ख़तमु करे को अहिड़ो निज़ाम आंदो वञे त जीअं असां अवाम खे को जीअण जो को सहारो त मिले। हिननि असांजे जीअण जो सहारो बि खसे वरितो आहे, असांजो हिकिड़ो खाइण पीअण जो निज़ाम बि हिननि खसे वरितो आहे। एॾी महांगाई कई वई आहे। असां नवाज़ लीग हुकूमत मां टके जा बि मुतमिन न आहियूं।